इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हारून अखिशदुद बिही अज़री रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। वजअल ली वज़ीरम मिन अहली हारून अखिशदुद बिही अज़री। सदक़ल्लाहुल मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। फसल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही अजमाइन। मुसलमान भाइरो, मां तमाजे आडो जेके कुरान पाक जा लफ्ज़ पढ़िया आहिनि, ये लफ्ज़ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दुआ जा लफ्ज़ आहिनि। अल्लाह ताला के उहा दुआ वणी वई। अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर लिखी मदीने वारे साईं जे मथो नाज़िल फरमाई त सोहणा पंहिंजे उम्मतन खे हे मुंहिंजे नबीअ जी दुआ सेखार, उन्हनि खे ॿुधा त मुंहिंजो नबी मूंखां कीअं दुआ घुरी वियो। ऐं उन खां अलावा वरी अल्लाह ताला मदीने वारे घोट जो शान बि इन आया इन दुआ सां ज़ाहिर थो करे पियो। मुसलमान भाइरो, रुगी मुझे महबूब जो शान ज़ाहिर न पर इन ही दुआ सां मदीने वारे साईं जे दोस्तन साहब जो शान ज़ाहिर थींदो। इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर तमाम दोस्तन जो कुछ टाइम वठंदासीं। इन करे ही जलसो असां रखियोसीं त भाई सुभाणे मुहर्रमुल हराम अचे पियो ऐं तमाई असां सभु सुन्नी जमात अहले सुन्नत वारा मदीने वारे साईं जे बचड़नि जी कुर्बानी खे यादि कंदासीं। उन्हनि ॾिहारनि जा बि शान वारा जलसा मल्हाईंदासीं, पर पंहिंजी दिलि इन शइ खे बर्दाश्त न कयो त ईअं न थिए त रसूलुल्लाह जे रोज़े में अंदर सुतल सुहिणो उमर फारूक चवे त ओ सुन्नी आओ, ओ मुस्तफा जा उम्मती आओ, मां उमर खे छाजे लाइ विसारे छॾियो। मता ईअं नबीअ जे ॿिनि न्याणियुनि जो वर उस्मान गनी पंहिंजे बाज़ार में मयार ॾे त सुन्नी आओ, असां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयोसीं जो तव्हां असांजो नालो ई पंहिंजे ज़ुबाननि तो लाहे छॾियो। पर अॼु असां नसीराबाद शहर जे अंदरि ऐलान था कयूं त मुस्तफा जा यारो तव्हांजो नालो रुॻी असांजे ज़ुबान ते न पर असांजे दिलनि जे अंदरि बि लिखियो पियो आहे। चओ त सुभान अल्लाह त चओ। अरे मां तव्हां सां थो चवां, मां मरी वञा, मुंहिंजे जिस्म खे भली चीर जो मां तव्हांखे इजाज़त ॾींदुसि त मुंहिंजे दिलि ते मदीने वारे मीर जे ग़ुलामनि जा नाला ज़रूर लिखियल हूंदा। मुसलमान भाइरो, असांजो कंहिंसां वॾी ॿारे ते झगड़ो कोन्हे, न वरी असां कंहिंखे कारगंद ॾियण जे लाइ गॾु थिया आहियूं। कमर वारे साईं जा ग़ुलाम आहियूं। मुसलमान भाउ, उन खां अलावा ॿिनि बुज़ुर्गनि जा ग़ुलाम के सजर साईं जा ग़ुलाम के दिलबर साईं जा ग़ुलाम के अल्लाह वारे जा ग़ुलाम। अॼु असां सभु मोहबत वञण जे लाइ गॾु थिया आहियूं। असां पंहिंजे महबूब जे यारनि जे ॻाल्हियुनि करण जे लाइ गॾु थिया आहियूं। मुसलमान भाइरो, हजरत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला हुकुम फरमाए से ओ मुझा सुना नबी मूसा कुरान किताब अता फरमाए थमाए उम्मत अता कई थमाए कलमे वारे नबी बनाए थमाए वने मुझा सुना नबी वने फिरौन जे कचहरी में वनी तबलीग कर, फिरौन जे दरबार में वनी उन्हनि जे दरबारनि के मां अल्लाह जो दीन सेखार, उन्हनि के मां अल्लाह जो इस्लाम सेखार। फिरौन के भी वनी उनके भी मां रब करीम जे दीन जी तबलीग कर। मुसलमान भाइरो, अल्लाह जो नबी सबरियो रवानो जो, पर उन खां अॻु में रब करीम खां दुआ पियो घुरो त मौला मां वञा थो, तुंहिंजे हुक्म जो बंदो आहियां, तुंहिंजो नबी आहियां, इहो ई कमु मूंखे करिणो आहे। पर दुआ कहिड़ी घुरंदो पियो वञे, चवे पियो त रब इश्रह ली
सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली वजअलनी वज़ीरम मिन अहली हारून अख़िश्तुद बिही अज़री। जंहिंखे कुरान वणे वो सुभान अल्लाह चवे, बाक़ी जंहिंखे न वणे त उनजी मर्ज़ी। सुभान अल्लाह। अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो। मां त तव्हांजे ॻोठ जो हुयुसि, मुंहिंजे करे तव्हां थोरा ई वेठा हो, तव्हां त अल्लाह जे क़ुरान जे करे वेठा हो। बाक़ी न त केरु थो पंहिंजे ॻोठ जे मौलवी जो वाइस ॿुधे। हेतिरी महफ़िल हली, नातियूं थियूं, मज़ो थियो, तव्हां त भॼो आहे। पर अल्लाह कंदो तव्हां न अॼु भॼंदो न क़यामत में भॼंदो। रब करीम तव्हांजे पेरनि खे सदाईं मज़बूत ऐं साबित रखंदो। अल्लाह 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 असांजे दोस्त अमान अल्लाह खे बि ख़ुशि कंदो। असांजे हाफ़िज़ नातर हुसैन खे ऐं ॿिया हेॾे के नंढड़ा दोस्त आहिनि असांजो गुलाम अली ओडाणो। हे जलसो हक़ीक़त में शहर वारनि जे कंहिंजे बि तामुन सां घटि, बाक़ी नातर हुसैन जे पोइ ख़बर न आहे त ॿिनि चइनि जमायतुनि जो ताउन न त असांजे अमानुल्लाह दोस्त जो ताउन आहे। मुस्लमान भाइर ॿुधो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जी बारगाह में अल्लाह जे नबी अल्लाह अकबर रब करीम जी बारगाह में अल्लाह जे नबी दुआ घुरी आहे, चवे पे रब इश्रह ली सदरी। ओ मुंहिंजा मौला, मां वञा थो फिरौन खे तबलीग कंदुसि, उन जे दरबारनि खे वाइज़ कंदुसि, पर मुंहिंजी दुआ इहा आहे त मुंहिंजे सीने खे खोल। ओ मुस्लमानो, ओ मुस्तफा जा उम्मतियो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ पे घुरे त रब इश्रह ली सदरी। ओ मौला मुंहिंजो सीनो खोल, पर रब पे चवे मुस्तफा के अलम अशरह लक सदरक। हज़रत मूसा पे चवे सीनो खोल, ऐं मुस्तफा के अल्लाह पे चवे मां तुंहिंजो सीनो पाण ई खोले छॾियो। मूसा दुआ थो घुरे, मुस्तफा जो सीनो पाण थो खोले। अल्लाह तो चवे मां पाण खोलियो आहे तुंहिंजो सीनो। हो दुआ पियो घुरे। आहिनि ॿई नबी मुसलमान भाइरो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी त रब इश्रह ली सदरी। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजो सीनो खोल। अल्लाह ताला उनजो त सीनो खोले, पर मुस्तफा के बेचवे अलम अशरह लक सदरक। ओ मुस्तफा असां तुंहिंजो सीनो पाण ई खोले छॾियो आहे। वरी पियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम चवे पे रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी। मौला मुंहिंजा अमर आसान कर, मुंहिंजा कम सवला बनाए जाए। अल्लाह ताला फरमाए मुस्तफा के अलम अशरह लक सदरक ववदअना अन्क विज़रक। हो पियो चवे त मुंहिंजा अमर आसान कर। अल्लाह पे मुस्तफा के चवे मां तुंहिंजा अमर पाण ई आसान करे छॾिया। सुभान अल्लाह। मां तुंहिंजा बार पाण ई खणाए छॾिया। अल्लज़ी अनक़द ज़हरक, जेके तुंहिंजी चेल ते वज़न था रखनि न, इहे बार मां ख़ुदा पाण ई खणी। सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो, उनके बाद में हज़रत मूसा अलैहिस्सलाम इहा दुआ घुरी आहे, इन्हें पे चवे त रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मुझे मौला मुझे जुबान में आसानी अता फरमाए, रवानगी अता फरमाए, ताकि मुझी गाल के मानू मजे से समझी वले, आराम से समझी वले। उनके बाद रब करीम जे बारगाह में ये लफ्ज़ चई दुआ जात वजअली
वजअलनी वज़ीरम मिन अहली। ओ मुझा मौला मां अकेलो तो वञा पर मूंसां हिकिड़ो मददगार बि ॾे जेको मुंहिंजे घर मां हुजे, जेको मूंसां रलियो हले, जेको तुंहिंजे दीन में मुंहिंजी हेल्प करे, तबलीग में मुंहिंजो साथ ॾे। ओ मुस्लमानो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम पर इने जो त मौला मददगार ॾे पर मुंहिंजे घर मां हुजे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब करीम का मददगार घुरियो। मालूम थियो दीन जो कम हुजे, दुनिया जो कम हुजे, अल्लाह का सवा नबी बि मददगार थींदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। अल्लाह का सवा नबी बि मददगार थींदा आहिनि। मुस्लमान भाउ पर इहो अलॻि हिकिड़ो मामलो आहे त भाई मदद केरु करे थो सघे या न। ओ मुस्लमान भाइरो इन टॉपिक खे फ़िलहाल छॾे था ॾियो। अल्लाह ताला जे नबी दुआ घुरी त मौला मुंहिंजे घर मां मुंहिंजो मददगार पैदा कर। पर छा कई, हिकु ॻाल्हि ॿुधो, मददगार बि घुरी पर रब जे आॾो चिट्टो करे रखी त मुंहिंजे घर जो मददगार त ॾे पर गला मुझे घर जो। वरी अॻिते हली छा चई, नालो बि खई हारून अखिशदुद बिही अज़री। मौला जेको मुंहिंजे घर जो मददगार बनाई न उनजो मां नालो बि थो ॿुधायां, उहो मुंहिंजो भाउ अथई हारून। इनखे मुंहिंजो मददगार बणाए, सपोर्टर बणाए, साथी बणाए त मां तुंहिंजे दीन जो कमु कयां। मुस्लमान भाइरो, अल्लाह ताला फरमायो से मुंहिंजा सोना नबी तूं वञ मुंहिंजे दीन जो कमु शुरू कर। तो मूंखां दुआ घुरी आहे, मां तुंहिंजे हारून खे तुंहिंजो ख़लीफ़ो रुकी न, मां तुंहिंजे हारून खे तुंहिंजो रुकी साथी न, मां तुंहिंजे हारून खे तुंहिंजो पालक न, मां तुंहिंजे हारून खे पंहिंजो नबी थो बणाया पियो। तुंहिंजे हारून खे तुंहिंजो नबी तो बनाया पियो। मुसलमान भाइरो ॿुधी छॾियो, अल्लाह जे नबी मददगार घुरियो। हाणे मां तव्हां ॾे वरस करियां, ओ दुनिया वारो, दुनिया ते को चोरी करण वेंदो आहे त बि 4 माण्हू गॾु ज़रूर खणंदो। अब खणंदो न खणंदो? नमाज जमात सां पढ़बी, अकेले जी भी थींदी पर मस्जिदूं जमात जे लाइ ठही हुन। स्कूल में शागिर्द खपनि, उस्तादनि जी ज़रूरत आहे। मुस्लमानो अहिड़ीअ तरह सां नारियूं कारियूं गाॾियूं चानियूं घर, अरे उन्हनि में केरु अकेलो न रहंदो आहे। अकेले सां गॾु इंसान जी ज़रूरत आहे। जिते मुड़ुस हूंदो उनखे ज़ाल खपे, जिते ज़ाल पवंदी उते बच्चा ॼमंदा। मालूम थियो शहर आबाद थींदा माण्हुनि सां, घर आबाद थींदा माण्हुनि सां, स्कूल आबाद थींदा माण्हुनि सां, बाज़ारूं सूह कंदियूं माण्हुनि सां, तमियूं फसलूं ॾींदियूं माण्हुनि सां, साथियुनि सां, दोस्तनि सां। ओ मुस्लमानो, अहिड़ीअ तरह सां दुकान हलंदा, भली हलाइण वारो हिकिड़ो हुजे पर ख़रीदार त खपनि। मतिलबु इहो आहे मुंहिंजे चवण जो त अकेलो त को बि न, जे अकेलो आहे त हिकु अल्लाह। इन करे मुस्तफा भी चवे पियो अकेलो न हुजा, ॿिया बि घुरजनि। चओ सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, नारे तहकीक, नारे पीर, नारे हैदरी। मुसलमान भाइरो ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांजी आॾे इहा ॻाल्हि क्लियर करण थो चाहियां त दुनिया ते को बि माण्हू का तहरीक अकेलो नथो हलाए सघे, को बि को इदारो अकेलो नथो हलाए सघे, को बि को घर अकेलो नथो हलाए सघे। भली हलाइण वारो अकेलो हुजे पर खाइण वारा त घुरजनि। खाइण वारा त घुरजनि। धीउ खे पुट खपनि, माउ खे धीउ खपे, भाउ खे भाउर खपनि। अरे हा, मुर्शिद खे मुरीद खपनि, मुरीदनि खे मुर्शिद खपे, उस्ताद खे शागिर्द खपनि, शागिर्दनि खे उस्ताद खपे। मालूम त दुनिया ते को बि अकेलो नथो रही सघे, जे अकेलो आहे त हिकु अल्लाह आहे। इन करे मदीने वारे साईं मके जे शहर में वेही पंहिंजे रब करीम खां दुआ घुरी, अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम बि उमरैन। चवण लॻो मौला
इस्लाम जी मदद कर। मक्के में ब उमर आहिनि, हिकिड़े उमर के मुसलमान करे दे। चओ चओ सुभान अल्लाह। तो छा चयो मुस्तफा? हिकिड़ो उमर केर थो चवे? मदीने वारो साईं, मदीने वारो साईं अल्लाह खां घुरी वठे मौला उमर मुसलमान करे दे। ऐं अॻिते हली उहो उमर नौज़ बिल्ला मिनहा मुनाफ़िक़ निकिरे, गद्दार निकिरे, मफाद परस्त निकिरे, आल बैत ते ज़ुल्म करण वारो निकिरे। तव्हां छा था चओ? अॼु नसीराबाद जे रोड ते इहो फ़ैसिलो करे ॾेखार त छा नबीअ खे ख़बर न पई? भला जे नबीअ खे ख़बर न पवे, अल्लाह खे न ख़बर पवे पई त ओ मुस्तफा जे घुरी थो त को चङो त घुर। उमर छो थो घुरे? उमर त अॻिते हली गद्दारी कंदो, उमर त तुंहिंजे बचनि ते ज़ुल्म कंदो, उमर त तोसां मफ़ाद परस्ती थो करे। ओ मुसलमानो जेॾी महिल मुस्तफा पंहिंजे रब करीम जे बारगाह में दुआ जे लाइ हथ खया, या अल्लाह हिकिड़ो उमर मुसलमान करे ॾे। अल्लाह ताला फरमायो मुस्तफा जेको तूं थो घुरी मां रब करीम छो न ॾींदुसि। अल्लाह ताला उमर बिन ख़त्ताब खे मुसलमान बणाए इस्लाम ते आणे। रुॻी मुंहिंजे नबीअ जी मददगारी न पर रब करीम दीन इस्लाम जो मददगार पैदा करे छॾियो। मां तव्हांखे ॾाढो क्लियर करे चुको आहियां त हज़रत मूसा अलैहिस्सलाम वञे पियो तबलीग करण। छा उन सां अलाह गॾु कोन हो? छा हुयो न? हज़रत मूसा सां अलाह गॾु न हुयो छा? अलाह चवे सां न त जॾहिं मां तोसां गॾु आहियां त हारून छो थो घुरी? हारून जी कहिड़ी ज़रूरत है? मां अल्लाह तोसां गॾु, मुंहिंजो वही तोसां गॾु, मुंहिंजी ताक़त तोसां गॾु, पर उनजे बावजूद अल्लाह उनजे बावजूद हज़रत मूसा अल्लाह जी बारगाह मां हारून घुरी वरितो। हुन हारून घुरियो आहे, मुस्तफा उमर बिन ख़त्ताब घुरियो आहे। उनखे हारून मिलियो, इनखे मुस्तफा मिलियो। अल्लाह अकबर। मुस्तफा खे उमर मिलियो। ॻाल्हि कॾहिं सिधी पाण खे को डिॼंदो न आहियां, छो त डिॼे उहो जेको मौत खां डिॼे। मौत जंहिं लिखियल आहे जंहिं ॾिहारे ते उन ॾींहं ते ईंदो। अॻ में हज़ार केरु कोशिश करे केरु कंहिंखे नथो मारे सघे, मारण वारो अल्लाह हुआ। मुसलमान भाइरो ॻाल्हि कभी सिधी, ॻाल्हि कभी थोरी गौरी, जेका तमामी मुश्किल सां बर्दाश्त कंदो। अरे नबीअ मुंहिंजे सोने 23 साल ज़िंदगीअ जा तबलीग कई, 23 सालनि में क़ुरान बि लथो, 23 सालनि में 85 जंगूं में नारे तकबीर, नारे रिसाला, नारे हैदरी। 23 सालनि में घणियूं जंगियूं लॻियूं? 83 या 85 जंगियूं लॻी वियूं। क़ुरान लही कंप्लीट थी वियो, नबीअ जी हदीस बि लिखी वई, अल्लाह जो क़ुरान बि लिखी वियो। पर मां तव्हांजे ॾाढो हिकु जुमिलो रखां, जॾहिं मुस्तफा विसाल पे कयो उन वक़्त में हज़रत इमाम हसन जी उम्र 7.5 साल, इमाम हुसैन जी उम्र 6.5 साल। इमाम हसन 7 सालनि जो, इमाम हुसैन 6 सालनि जो। ये केरु? मुंहिंजे नबीअ जा अहल बैत, नवासा, ॾोहटा, मुंहिंजे नबीअ जा पुट, ख़ातून जन्नत जा बचड़ा। मां तव्हांखे ॾाढो हिकु जुमिलो सम्झाइण थो चाहियां। अरे हा, इमाम हसन ऐं हुसैन निगड़ा हुया। मुंहिंजे नबी मिसाल कयो त जंगे बदर बि अॻ में थी, जंगे खंदक बि अॻ में थी, जंगे खैबर बि अॻ में थी, जंगे ओत बि अॻ में थी, जंगे आज़ाद भी अॻ में थी, जंगे हुनैन भी अॻ में थी वई, क़ुरान भी अॻ में लथो, हदीस भी अॻ में लिखी थी वई। मां सवाल तो कयां नसीराबाद वारनि खां, तरे क़ुरान लिखण वारा केर हुया? क़ुरान पढ़ण वारा केर हुया? क़ुरान समझण वारा केर हुया? हदीस के लिखण वारा केर हुया? जंगल में विढ़ण वारा केर हुया? ओ सुनियो
पर तव्हां जा बि कन खुलण खपनि। तव्हां में बि कट चढ़ी वई आहे, ज़ंग लॻी वई अथव। चले अज में 85 जंगियूं लॻियूं, उन्हनि में केर पियो मिले हसन हुसैन त मुस्तफा जे विसाल वक़्तु मिलना। सुभाणे जरूर कंहिं चौक ते को टिप ॾींदो त अली पियो विड़े। मां मञा थो मां पंहिंजे मौला जे इज़त ऐं अज़मत खां इनकार न कंदुमि। अली मुंहिंजो मौला, अली हर मोमिन जो मौला, अली काइनात में ज़र्रे ज़र्रे जो मौला है। अली जे धक्कन खे अञा ताईं ख़ैबर यादि थो करे, अली जे ज़रबुनि खे अञा ताईं बदर यादि थी करे। ओ मुसलमानो, अली जे बहादुरीअ खे अञा ताईं ओत यादि थी करे। मां इनकार न कंदुसि, पर मां तोखे चई थो छॾियां त रे अकेलो अली त कोन हुयो। अरे अबू बकर बि हुयो, उमर फारूक बि हुयो, उस्मान गनी बि हुयो। मुझे महबूब जा सहाबी काथे 1400, काथे 1500, काथे 2000, काथे 3000, काथे 300 ॼणा बि हज़ारनि सां बि पौधा हा, काथे 300 ॼणा बि बदर जी छाजी बदर हिकिड़ो प्लाट आहे जिते खूह हुयो, उन खूह जो नालो या उनजे मालिक जो नालो बदर। मदीने खां ॿाहिरि पाण काफ़िर काहे आया, मुशरिक मके जा काहे आया, ऐं ख़बर पई रसूलुल्लाह खे त 1300 ॼणा माना 1000 खां मथे आया आहिनि। उठ घोड़ा तरारू नेज़ा भाला खणी आया आहिनि। मुझे नबी चयो अगर मदीने में वेही रहंदुसि ऐं उन वक़्तु गुरबत ही, मुस्तफा वटि सामान न हुयो, मुस्तफा वटि जंगी एतिरो सामान न हुयो। मुस्तफा इरादो कयो अगर हिते वेही रहंदासीं त हिते असां जूं औरतूं, हिते असांजा बचड़ा, हे मदीनो आहे, इन करे निकिरी हलबो, बहादुर थी हली इन्हनि सां अॻिते मुंहुं ॾिबो। हो बि बदर जे मैदान ते, मुस्तफा जा सहाबी बि बदर जे मैदान ते। हो 1300 ॼणा काफिर, घणा 1300, मुस्तफा जा सहाबी घणा 300, घणा 300। हुननि जो हिकिड़ो सिपाही घोड़े ते, मुस्तफा जे सिपाहियुनि खे 5-6 घोड़ा, हुननि खे सभिनी खे तलवारूं। मुस्तफा जे गुलामनि में कुल 8 तलवारूं, 300 ॼणा बाक़ी हथे खाली, 8 ॼणनि खे तलवारूं, हुननि जे मथनि ते लोह जा तोप, मुस्तफा जे गुलामनि के मथे ते दस्तारूं, हुननि जे जिस्म ते लोह जूं ज़रूं। मुस्तफा नबी के गुलामन असहाबन के जिस्म ते सजदा पीराण। सुभान अल्लाह। पंध पिया पंहिंजे नबीअ सां डोड़ंदा ऐं महीनो छा जो ख़बर थी? सुभान अल्लाह चओ त महीनो ॿुधाए, महीनो रमज़ान। चओ सुभान अल्लाह त चओ। तू तो इले बि रोज़ा नथो रखी, पर मुस्तफा जा असहाब वया जंग ते हा, पर सुबह जो रोज़ो रखंदा हा, शाम जो रोज़ो बदर जे मैदान में छोड़ींदा हा। जंग जी तैयारी थी, काफिर सुकूमती बीही रहिया, असाबन सगुरन में पंहिंजे महबूब खां इजाज़त वरिती। सोना महबूब इजाज़त ॾे असां बि बीहंदासीं। मुंहिंजो महबूब दिलि में सोचे पियो थोरा आहिनि, 300 ॼणा आहिनि, होॾो 1300 ॼणा, हिक खे तलवार नेज़ो भालो, मुंहिंजा हथे खाली, मुंहिंजा ग़रीब, मुंहिंजो नबी वञी खीबे में रोण वेही रहियो, अल्लाह जी बारगाह में रोण वेठो। मुसलमानो, अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजे नबीअ जो हमेशा बॉडीगार्ड हूंदो हो, खीमे ते तलवार खयूं दरवाज़े ते बीठो हो। जंहिंमहिल मुंहिंजे नबीअ जो रोवण जो ॿुधई, अंदर मुंहुं करे चवण लॻो, सोना तूं छाजे लाइ थो रोए? चओ त सुभान अल्लाह त चओ। मदीने वारो साईं ॿाहिरि निकिरी आयो, असाबन सगुरन के चई त वञो, इहे जेके बदर जे मैदान ते खजूं बीठियूं इन्हनि मां छड़ियूं पटे अचो। वया छड़ियूं पटी आया, सरकार फरमायो इन जा खंभ लायो,
उन्हनि छड़ियुनि जा खंभ लथा हाणे डिघियूं वॾियूं छड़ियूं असाबनि सगुरनि हथ में खयूं काफ़र हिक ॿिए खे ॾिसी हेॾे असाबनि खे ॾिसी ऐं हिक ॿिए ते मुंहुं करे ॾिसनि पिया ॾिस अकुल ॾिसे अकुल ॾिसी असांखे तलवारूं हे खचीअ जूं छड़ियूं खयूं था अचनि हाणे सही खचीअ जी छड़ी हणे था असांखे असां इन्हनि खे हणंदासीं तलवार हे असां सां विढ़नि था अदा असां त ॿुधोसीं त मुहम्मद मदीने में वियो आहे सो वॾो हुते पंहिंजो लश्कर ठाहियो अथई असां बि ठाहिया अथई वॾी देरि था कनि हे साईं अॼु विढ़ंदा असां सां खचीअ जूं छड़ियूं खणी बदर जे मैदान ते जंहिं 300 ॼणनि मुजाहिदनि जी कतार लॻी त परीअ कुंड ते मुंहिंजो मौला अली बीठो ऐं हेॾो आख़िरी कुंड ते मुंहिंजो मौला उमर बीठो जेॾी महिल हो खिलनि पिया टोकूं पिया कनि मज़ाक पिया कनि हिक ॿिए खे ठूठियूं वरी चतूं पिया कनि त मौला अली पियो चवे न त बीहो रुगी इजाज़त साईं ॾे ऐं तव्हां असां जेॾी महिल हिक ॿिए जे साम्हूं अचूं त पोइ तव्हांखे असां पाण ई सुठो था कयूं तव्हांखे पाण ई ख़बर पवंदी त खचीअ जूं छड़ियूं छा थियूं कनि वरी हेॾो मौला उमर पियो चवे त ॻाल्हि ॿुधो रे अरे हींअर मज़ाक न कयो अञा मुंहिंजे सोणे मूंखे इजाज़त न ॾिनी आहे इन मूंखे तकिड़ो तंग न कयो बाक़ी जेॾी महिल मुंहिंजे वेझो आयो ऐं जेॾी महिल मुंहिंजा धक लॻव त रुॻी तव्हां रड़ियूं न कंदो तव्हांजा अब्बा ॾाॾा कबरुनि में बि रड़ियूं कंदा चओ चओ सुभाणे अल्लाह त चओ मुसलमान भाइरो मदीने वाले साईं मुंहिंजे रब करीम खां दुआ घुरी मौला हे मुंहिंजा गरीब असहाबी कुल 300 ॼणा इहे ई मूंसां गॾिजी नमाज़ पढ़ंदा अथई इहे ई मूंसां गॾिजी मस्जिद में वेहंदा अथई इहे ई मुंहिंजो क़ुरान यादि कयूं वेठा आहिनि इन्हनि ई तुंहिंजे क़ुरान जो इल्मु मूंखां वरितो आहे हाणे जे अॼु हिते बदर में इहे मारिजी विया त मौला तुंहिंजे नालो वठण वारो कोई बि कोन्हे को रब करीम खे पंहिंजे महबूब जी ॻाल्हि एॾी प्यारी लगी रब करीम चयुसि त सोना छो गणती कई अथई छाजे लाइ गणती कई अथई मां जो तुंहिंजनि गुलामनि सां गॾु आहियां मदीने वारे साईं खे अल्लाह ताला फरमायो त 1000 मलाइक तलवारनि सूधा थो ॾिए सुभान अल्लाह लही आया आसमान तो मलाइकन के पटका बधा पिया आहिनि हूअं त हो नूर जा आहिनि पटको न आहिनि बधदा ॾाढ़ी उन्हनि खे कोन्हे का पर लही आया ॾाढ़ियूं मुंहं ते पटका बधा पिया अथनि तलवारूं हथनि में अचे अबू बकर जो हिकिड़े पासो ॾिनो ॿिए उमर जो टे बिलाल जो चौथे मिक़दाद जो पंजे अबू ज़र जो छह सलमान जो मुंहिंजा सोना अहिड़ीअ तरह सां मदीने वारे साईं जे असाबनि सां गॾु अचे बीह रहिया उन्हनि खे पिया चवनि खजीअ जी छड़ी तव्हां हणिजो बाक़ी तलवार सां कमु मुसलमान भाइरो मदीने वारो साईं रोए थो अल्लाह चएसि भला जे अञा रोई थो त मां 3000 मलाइक थो लाहे वरी मुंहिंजो महबूब पए दुआ घुरी अञा मुंहं ते हथड़ा न वराई अल्लाह चयो भला जे चङी थो त मां 5000 जो मां त चवंदो आहियां त अलाह रुॻी हिकिड़ो मलाइक इज़राइल मोकिले न हा त छा करे न ॿियो न रुॻी लहीअ खे ॾिसे न बीठा चवे न लहीअ खे न बीठा ओ मुस्तफा का गुलामो ॿुधो जे अल्लाह के ये काफिर मारना हुआ ऐं मुस्तफा माराइण पियो चाहे त पोइ ॻाल्हि ॿुधो अल्लाह रुॻी अमर करे हा मरी वञे त बि मरी वञनि हा जे रुॻी इज़राइल अचे हा त बि मरी वञनि हा पर अल्लाह मुस्तफा जे इज़त ॾे करे अज़मत ॾे करे उन जे दिल खे राज़ी करण जे करे पहिरियों 1000
3000 मलाइक तो 3000 मलाइक तो वरी 5000 मलाइक हेठ ज़मीन ते मोकिले मालूम थियो त मुस्तफा पंहिंजे रब करीम खे प्यारो जरीमाला मैदान को मुर्स जे मुकाबले में आए पहलवान के मुकाबले में पर हेडो हिकड़ो होडो टे जना अकेले ते करची पिया पवन वो तलवारूं पिया वहाइन खजीअ जूं छड़ियूं पिया वहाइन जेॾीमहिल भला ॿुधाए छॾे हिकिड़ा ॿ ॼणा नंढड़ा हा हिकिड़े जो नालो हो मआज़ ॿिए जो नालो हो मुअव्वस ॿिन्ही खे ॾाढ़ी कान केरा मदीने जा रहवासी मुस्तफा जे गुलामन जा पुत्र अंसार मआज़ ऐं मुअव्वस 17-18 सालन जा असहाबी विढ़ण त अवल कॾहिं कोन विया हा पर ॿिन्ही ॼणनि मदीने मां लोहार वटां वञी पंहिंजे खणण वज़न वारियूं तलवारूं ठहरायूं हूं ॿई ॼणा उहे मआज़ ऐं मुअव्वस उन जंग में अंदर शरीक हुया विढ़ण पिया इन्हनि ॿिन्ही खे तलवारूं हुयूं हिकिड़ो असहाबी थो चवे जंग हले पई ऐं जंग जे हलंदे हलंदे सोच में चयुमि त ॾिसां त सही पाण खे संभालियां जाच आहियां काथे चवे पियो जेॾीमहिल सॼे पासे ॾो शक ॾिसां त असांजो मआज़ नंढड़ो हेॾो तलवार खयूं बीठो आहे वरी हेॾो निहारियां अरे हे त मआज़ जो अञा नंढो भाउ मुअव्वस मुंहिंजे भरिसां तलवार खयूं विढ़नि था जेॾीमहिल मां हिननि ॾे निहारियो त हुननि बि हिते वेड़ खां जेको सो ब्रेक ॾेई ऐं चयूं त चाचा सुञाणनि पिया असहाबी चाचा इन्हनि में अबू जेल कहिड़ो आहे सुभान अल्लाह त चयो छो त हे मदीने जा हुया अबू जेल मके जो हे न सुञाणंदा त हो उते तकड़ में तो पुछनि छो छा कंदोसि चवनि पिया ॻाल्हि ॿुध असांखे ख़बर पई आहे त मके मां असांजे महबूब खे इन अबू जेल कढियो आहे तकलीफ़ूं ॾिनियूं अथई ऐं असांजे नबीअ खे गारियूं ॾींदो आहे असांजे नबीअ जूं बेअदबियूं कंदो आहे हे सभु शरारतूं उन जूं हो वरी असहाबी बि चवनि पोइ तव्हां छा कंदो चवनि पिया त असां हे तलवारूं ठहरायूं ई उन जे मारण ते अल्लाह अल्लाह अबू जेल वॾो पहलवान हो ऐं हरामी पहलवान वॾी भला हो जंहिंजूं रुॻी अखियूं त ॾेखार ॿियूं बाक़ी सॼो लोह में बंदि उठ ते चढ़ियल चौधार दस्तो मुहाफ़िज़नि जो उन्हें असा भी चयो पुट तव्हां नंढड़ा आहियो इहो ज़ालिम साम्हूं उठ ते चढ़ियल अथव इन जो चौधार दस्तो मुहाफ़िज़नि जो आहे इन ताईं पहुचण जे लाइ इहे मुहाफ़िज़ क्रॉस करना पवंदा इन्हनि खे मारणो पवंदो पोइ वञी इन उठ ते पहुचणो आहे पोइ अबू जेल मरंदो ओ मुस्लमानो ओ असां बि थो चवे बसि मुंहिंजो ॾसणो ऐं हे ॿई ॼणा ॿाहिरि मुंहिंजे पासनि मां ईअं निकिता जीअं बाज़ भड़की रही उॾामंदो काहे पिया मैदान पर कंहिंजे बगल मां कंहिंजे पेरनि जे हेठों नंढड़ा न इहे टपंदा पे विया हलंदा पे विया जाथे का रंड लॻनि त तलवारूं अहिड़ियूं तिखियूं करायूं आहिनि बसि ॼण गजर मूरी कटींदा पिया माण्हुनि जो हिननि ॾे ख़्याल ई न त को हे काॾे छा आहे हे नंढड़ा वञनि काॾे था मुस्लमान भाइरो हलंदे हलंदे कंहिं ज़ालिम जी हज़रत मआज़ ते नज़र पइजी वई हुन ज़ालिम खणी तलवार हिन जे बाह में वहाई हे सॼे हथ में तलवार हस बाह हिन जी वढिजी पई मुस्लमान भाउ तलवार खणी खॿे हथ में खणी भाउ खे चई था धक लॻी वियो अबू जेल ताईं न पहुची सघियासीं पर यार हिम्मत न हारजो मां रलियो हलाए थो